दोस्तों अस्सलाम वालेकुम। उमेद त तव्हांजी तबीयत ठीक हूंदी, ख़ुशि हूंदा। दोस्तों जीअं त असां हर वीडियोज़ में कंहिं न कंहिं सिंधी आर्टिस्ट जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। त दोस्तों अॼु बि असां नई टे जी बहितरीनु सिंगर फ़ाइदा अलीअ जी कहाणी खणी आया आहियूं। दोस्तों सिंधी आर्टिस्ट जे बारे में मज़ीद मालूमात हासिलु करण जे लाइ तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु लॻायो त जीअं तव्हांखे असांजे हर वीडियो नए जो नोटिफिकेशन मिली सघे। दोस्तों तव्हांजो टाइम न वठंदे असां कयूं पिया वीडियो स्टार्ट। दोस्तों जीअं त फ़ाइदा अलीअ जो बेसिकली तालुक़ु हैदराबाद शहर सां आहे ऐं हींअर बि हैदराबाद में रहे पई। दोस्तों फ़ाइदा अलीअ जो सिंगिंग जे तरफ़ अचणु इहो इन्हीअ करे थियो त फ़ाइदा अलीअ जी अमर बि सिंगर हुई। उन जे करे उनखे घर में ॾिसंदे करे फ़ाइदा अलीअ खे बि शौक़ु थियो त मां बि सिंगर थियां। दोस्तों फ़ाइदा अलीअ जो चवणु आहे त उन नंढे हूंदे मश्किरीअ में अली शेर कंबराणी जो हिकिड़ो कलाम कयो जेको तमामु हिट वियो। उन खां पोइ फ़ाइदा अलीअ तमामु घणी महिनत करे ॿिया कलाम बि चया ऐं एल्बम कढिया। त दोस्तों फ़ाइदा अलीअ जो हर एल्बम सुपर डुपर हिट हूंदो आहे ऐं उन्हनि जो हर कलाम बि तमामु मक़बूल हूंदो आहे। दोस्तों फ़ाइदा अलीअ जो कलाम ड्यूट मीन्स ॿ गॾे करे ॻाईंदा आहिनि, जेको मिठड़ो मौलाई ऐं फ़ाइदा अली चयो हुयो यारी रख मूंसां मिठा, जेको सिंध जे तमामु बहितरीनु शाइर ज़ुल्फ़कार अली बुरड़े जो लिखियलु हुयो। दोस्तों जेको तमामु घणो हिट वियो ऐं उन में फ़ाइदा अलीअ खे तमामु घणी मोट मिली। दोस्तों फ़ाइदा अलीअ जी तालीम 7th क्लास ताईं आहे। उन खां पोइ फ़ाइदा अॻिते न पढ़ी इन करे सघी त उहा तमामु घणी मशहूरु थी वई सिंगर। उन जे करे उनखे टाइम न आहे, शोज़ थी करे इलाही, त उन जे करे उहा स्कूल न थी वञे ऐं हूअ ॿाहिरि बि घटि निकिरे थी छो त हू मशहूरु सिंगर आहे ऐं माण्हू उनखे तंग कंदा उन जे करे। दोस्तों फ़ाइदा अलीअ जी उमिरि 15-16 साल आहे। दोस्तों फ़ाइदा अलीअ खे हैदराबाद जी राणी जो बि लक़ब आहे। दोस्तों तव्हांखे फ़ाइदा अलीअ जो एल्बम सिंध जी हर नंढी वॾी प्रोडक्शन ते मिलंदो। ऐं दोस्तों फ़ाइदा अली शोज़ जी जेका क़ीमत वठंदी आहे, तव्हां प्रोग्राम जेकॾहिं घुराइणु चाहियो था 50 खां 60 हज़ार फ़ाइदा अलीअ जी फ़ीस आहे। ऐं दोस्तों जेकॾहिं को नओं शाइर आहे पंहिंजो कलाम फ़ाइदा अलीअ खां चवराइणु चाहे थो त पोइ उन जी फ़ीस फ़ाइदा अली 15 खां 20 हज़ार रुपया वठंदी आहे। दोस्तों फ़ाइदा अलीअ जी इहा कहाणी हुई जेका अॼु तव्हांखे असां ॿुधाईसीं। दोस्तों उमेद त तव्हांखे इहो जेको वीडियो असांजो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं ज़रूरु पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो त जीअं दोस्त बि मज़ीद मालूमात हासिलु करे सघनि फ़ाइदा अलीअ जे बारे में तव्हांजे मदद सां ऐं असांजे हिन वीडियो मां। दोस्त अहिड़ा मज़ीद मालूमाती वीडिया सिंधी आर्टिस्ट जे बारे में हासिलु करण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु लॻायो त जीअं असांजी हर नए वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन मिली सघे। दोस्तों वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में, तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।